इन फसाद के मचाइण में तुंहिंजो वॾो हथ हण मरण क्या थी ना बा, जमाल जो इनमें को भी डोना है। और तू ऐं गुलज़रीन किलां घुमजी आयो? मुखे गुलज़रीन जमाल से मिलण जे लाइ हेॾा वठी आयो हो, पर गुलज़रीन हितां अॻिते निकिरी वियो। कसबानू, गुलज़रीन किथे आ? जाकर जे कब्जे में आ। मोहब्बत ऐं जंग में सब कुछ जायज़ आहे। इते मिट्टी ऐं माइटी ॾिसणी न आहे। बालाज खान जे उसूलनि जी किताबनि में इहो लिखियलु ई न आहे त बालाज खान जेके चाहे उहा ॿिए कंहिंजी थी वञे ऐं बालाज खान हथ ते हथ रखी वेंदो न, बिल्कुल न। हानी मुंहिंजी आहे ऐं मुंहिंजी रहंदी। चाचा इएं न कयो, मां तव्हांखे हथ थो ॿधां। गुलबानू बाग पहिरीं मूंखे मारियो। मूंखे ॿिन्ही जो खून करणो आहे, पोइ अॻ में केरु थो मरे को फर्क़ नथो पए। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।